सरमद हिकिड़ो कलाम ॻायो हो त लायत निमाणी सां नीह। उन आवाज़ में ससुअ जे विछोड़े जे दर्द खे हुन जंहिं कैफ़ियत सां बयानु कयो, ॿुधण सां ईअं लॻंदो आहे ॼण हाणे हाणे बंबोर भड़बांग थी वियो हुजे ऐं पुनू पलाणे वियो हुजे। हा, जॾहिं पुनू बंबोर छॾे वियो ऐं ॾेर पुनूअ खे खणी विया त ससुई निदोरीअ वटि सवाइ डूंगर ॾुखनि ऐं ॾाखणनि जे ॿियो कुझु कोन बचियो। मोह बि जॾहिं मोह मटे वेंदा आहिनि त पोइ विछोड़े जूं वाटूं रुॻे दर्द सदाऊं ऐं सुॾका रहिजी वेंदियूं आहिनि। लतीफ़ साईं अहिड़ी कैफ़ियत खे केॾो न सुहिणो बयानु कयो आहे। भले कई भला पिरी तोखे ईअं न मुनासिब हो, लाए चित चरियो करे पाण कढी वें पोइ, तोणे हुब न होए तब होत न कजन हेॾियूं। सर जस तां सूर समाई त सुख वया, इहे ॿई पूर मूं निमाणीअ नसीब थिया। निमाणीअ सां नी